लहरूं लहरूं जिंदगी। हाणे वक्त एक्शन सभिनीनि खां पहिरीं तव्हां सतारे खे खणंदो पोइ सुल्तान खे। सुल्तान जी पोजीशन हिन वक़्तु सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर ते आहे। हुन ज़िशान ऐं दानिश खे बि वापसि मोकिले छॾियो। हू कंहिं बि राब्ते में न आहे। छा असां हिकिड़ी राति में एॾो वॾो ऑपरेशन करे सघंदासीं? ही सतार जो कैरेक्टर वरी किथां निकिरी आयो? मां सम्झां थी त असांजो फोकस सिर्फ़ सुल्तान ते हो ऐं असांजो टारगेट सुल्तान आहे। ऐं जेकॾहिं हू असांजे टारगेट मां निकिरी वियो त खेसि पकड़णु ॾुखियो हूंदो। सतार हिकु नंढड़ो मोरो आहे, हुनजे पोयां कोई ॿियो आहे, इहो त मूंखे सम्झ में अचे थो। असां सौराब जे मुक़ाबले में सुल्तान खे आंदो, पर दाइम करीम पहिरियां खां ई सौराब जे ख़िलाफ़ थियो। इहो जेकॾहिं नाहे त पोइ ॿियो केरु आहे जेको सौराब जे मुख़ालिफ़ थी कमु करे रहियो आहे? किथे ईअं त नाहे त सतार ऐं सुल्तान हिकु हुजे? जेतिरी इंफॉर्मेशन पंहिंजे इंफॉर्मेंट्स सां मिली आहे उन मां त नथो लॻे सतार ऐं सुल्तान हिकु हुजनि। सतार सौराब जे चवण ते सुल्तान जे मथां हिकु ॿ भेरो पहिरियां बि हमिलो करायो आई। असांजो ऑफिसर अकील बि इन जे कयल अटैक ते शहीद थी वियो। त पोइ पहिरियां अकील जे कातिल खे गिरफ़्तार कयो, पोइ सुल्तान खे सोड़ो करे वठिबो। जेकॾहिं सुल्तान सूबो छॾे थो त पोइ असांजे लाइ वापसि वराए वठी अचणु ॾाढो ॾुखियो थींदो। पर सर उहो अञा बि हिते आहे। संदसि गैंग में अञा बि असांजा कुझु माण्हू आहिनि। हिकिड़ो त मारियो वियो। जी सर। उनजी फैमिली खे कंपनसेशन ॾियणु। हा, असां प्रोसेस करे वठूं था। ओके, मूंसां ऑपरेशन प्लान शेयर कयो। सर अहिड़ी अंदाज़ में असां सतार ते कंट्रोल करे खेसि गिरफ़्तार कंदासीं। ओके गुड, त पोइ शुरूआत कजे। ज़रूरु सर, टीम बिल्कुलु रेडी आहे। अव्हां जे ऑर्डर्स जी ज़रूरत आहे। लेट्स गो, पुट द रैट इन द लॉस केज। सौराब जे खिलाफ वॾी साजिश थी रही आहे। हू एतिरो कमज़ोर कोन्हे को। बिज़नेस कम्युनिटी मां खेसि अलॻि कयो पियो वञे। अदा सौराब जो शहर छॾणु इन ॻाल्हि जो सबूत आहे त हू कंहिं वॾे ॾोह में इन्वॉल्वड आहे। जेकॾहिं हू इन्वॉल्व न हुजे हा त हू रातो राति इहे शहर छॾे छो भॼे हा? ॿियो त ठहियो, पर हुन पंहिंजी धीअ खे बि न आहे ॿुधायो ऐं कनीज़ खे बि ख़बर न आहे त हू कहिड़े शहर में लिकियल आहे। न शुमाइला ईअं न आहे। सौराब थोरो उॿरो आहे, जल्दबाज़ आहे, पर पंहिंजो शहर ईअं छॾणु उनजी इहा जल्दबाज़ी न आहे। इन में का साज़िश आहे। यासिर ॾाढी कोशिश कई आहे त मामला बहितर थी वञे, पर शुमाइला मूंखे लॻे थो त मूंखे पाण सिधीअ तरह इन मामले में इन थियणो पवंदो। तूं छा कंदे? कंहिंखां मदद वठंदे? ऐं छा अदा सौराब तुंहिंजी इहा मदद क़बूल कंदो? ॾिस, हू क़बूल करे या न करे, पर मूंखे त खेसि ईअं अकेलो नाहे न छॾणो हुनखे। वरी बि अहिड़ी सूरत हाल में असांजी केरु मदद कंदो? मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे MNA ऐं हुन जा तालुकात CM साहब सां तमामु सुठा आहिनि। उहो असांजी मदद कंदो ऐं हो खेसि चई सौराब जे मामलनि खे संदसि हक़ में कराए वठो। मां सुभाणे ई हुन सां मुलाक़ात कयां। मां सम्झां थी तूं हरूभरू विच में थो पवे
ऐं मूंखे यकीन कोन थो अचे त अदा सोराब असांखे पंहिंजे वेझो आणींदो ऐं हू त हमेशह असांखे पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे। ॾिस शुमैला, हू मुंहिंजो भाउ आहे, मां हुनखे ईअं तकलीफ़ में नथो ॾिसी सघां। ऐं तूं ॼाणी थी त मुंहिंजी दिलि हुन जे लाइ केतिरी तड़पंदी आहे। चङो, हाणे कावड़ न कर, अलाह ख़ैर कंदो। यासिर खे चइजांइ त मूंसां गॾिजी हले, ईअं केॾां निकिरी न वञे। ठीकु आहे। केॾनि सालनि खां पोइ सोराब जे घर वियासीं। सची ॻाल्हि इहा आहे त ईअं लॻो ॼण थधी छांव में अची विया हुजे। तोखे कीअं लॻो शुमैला? अधी कनीज़ असांजे वेझो अचणु न पई चाहे, बसि हूअ मजबूर हुई पंहिंजी धीअ माहिन जे हथां। असांजो उते हलणु शायदि उनखे कोन पियो वणियो। ईअं कोन हो शुमैला, हुन लखे इज़तूं ॾिनियूं। मां हुनजे अखियुनि में तमामु घणो पछताव ॾिठो। हुनखे इलाही सुकून मिलियो पंहिंजनि खे अहिड़े वक़्त में पाण सां गॾु ॾिसी। ईअं तोखे थो लॻे कुर्बान, हक़ीक़त ईअं कोन आहे जीअं तूं सम्झी पियो। तो ॾिठो कोन, उहो घणो ख़ामोशी हुई। जेकॾहिं कुझु पुछूंसि पिया त ॾसे पई, न त चुप कई वेठी हुई। भाॼाई पंहिंजे पछताव में हुई। खेसि शिदत जो अहसासु थी रहियो हो, जंहिं करे हू कंधु झुकाए वेठी हुई। मां इन करे ई तकिड़ो उथियुसि त जीअं खेसि घणो वक़्तु पछताव में ईअं सड़ंदे न रहणो पए। बहरहाल, तव्हां पंहिंजे भाउ जे इश्क में आहियो, तव्हांखे सभु कुझु बहितर पियो लॻो। हाणे माठड़ी करे सुम्ह, सुबुह सवेर उथणो बि अथई। केरु आहियो तव्हां? कंहिंजी इजाज़त सां मुंहिंजे बंगले में आया आहियो? मेज़बान पंहिंजे प्यारे महिमान खे वठण आया। हाणे शराफ़त सां हलंदे या तो तमाशो कराई। तव्हां बग़ैर वारंट जे मुंहिंजे बंगले में कीअं आया आहियो? तोखे पकड़ण जे लाइ मूंखे वारंट जी ज़रूरत न आहे। ऑफिसर, इहो सौदो तोखे तमामु महांगो पवंदो। मुंहिंजी अॼु वारी कंसाइनमेंट निकिरी वञे, इहो असांजे लाइ वॾो हिकिड़ो जंप हूंदो। हिन खां पोइ बिना कंहिं सपोर्ट जे असां पंहिंजे पेरनि ते बीहजी वेंदासीं ऐं इन बिज़नेस में कानूनी तरह पाण खे इंटर कराए वठिबो। ठीकु आहे, मां निकिरां थो। अॼु कोई ॿियो को ख़ासि एक्शन प्लान करणो आहे। मां अॼु घराणी निकिरी वेंदुसि, तूं हीउ समूरो सामान वेयर हाउस ते पुॼाएसि, बाक़ी पोइ ॾिसी वठिबो त छा करिणो आहे। ओके बॉस, थी वेंदो। ॿुधाए जल्दी ॿुधाए, ॿुधाईंदो नथो ॿुधाए, जल्दी ॿुधाए, मां चवां थो जल्दी ॿुधाए। वकार ॾोहारी वॾे दीदा दिलेरी सां ॾोह करे हुन मथां मिटी उछलाए छॾींदो आहे ऐं इहो सम्झंदो आहे त उहा ई मिटी कानून जी अखियुनि में बि उछलाई अथई। सो संदसि कयल ॾोह केर बि ज़ाहिर नथो करे सघे, पर हू इहो विसारे वेहंदो आहे त ॾोह मथां विधल उहा मिटी कुदरत जी हवा ऐं बरसाति में उॾरी वेंदी ऐं उहो ॾोह ज़ाहिर थी पवंदो। मूं को बि ॾोह नाहे कयो। मूंखे छो हिते गिरफ़्तार कयो अथव? तोखे ख़बर आहे आउं केरु आहियां, आउं केतिरो पावरफुल आहियां? तव्हांखे अंदाज़ो आहे? मूंखे छॾियो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। इहो ई अंदाज़ो करणु तोखे हिते खणी आया आहियूं मिस्टर मैनेजर, त तूं असांखे सही सघे थो या न। मुंहिंजे पोयां केरु आहे उहा तव्हांखे ख़बर आहे? जॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी न, पोइ तव्हां पाण इज़त सां मूंखे छॾींदव घर। तूं ऐं इज़त जे लाइक़ु मिस्टर सत्तार, असुल ॻाल्हि तूं हाणे कई आहे त तुंहिंजे पोयां केरु आहे। असांजो फ़क़ति तोखां हिकिड़ो सुवालु आहे जेको तूं पाण ई ज़ाहिर कयो आहे। मुंहिंजे पोयां केरु आहे उहा तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी। आउं तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि। को फ़र्क़ु कोन थो पए, तूं भले असांखे न ॿुधाए,
पर मुंहिंजी इहा दावा आहे त तूं 24 कलाकनि जे अंदरि असांखे सभु कुझु ॿुधाई। सो असांखे महिनत करण जी का बि ज़रूरत नाहे। सर 24 कलाक त वॾा आहिनि, मूंखे लॻे थो हे हाणे ई सभु कुझु ॿुधाए छॾींदो। मूंखे हिते रखी तव्हां पंहिंजे लाइ ख़तरो पैदा कयो आहे। ऐं सोचियो आहे मूंखे छॾियो, इहो तव्हांजे लाइ भलो थींदो। न, असीं ॼण कोन था चाहियूं। तोखे ऐं तुंहिंजे पुठ वारे खे जेको करिणो आहे न उहो कयो। प्लीज़ मूंखे छॾियो, मूं कुझु बि न आहे कयो। आउं हिकु शरीफ़ शहरी आहियां, आउं बिज़नेसमैन आहियां। तुंहिंजो सॼो रिकॉर्ड रड़ियूं करे करे ॿुधाए थो त तूं कहिड़ा कहिड़ा गैर कानूनी कम कया आहिनि, कहिड़ा ॾोह कया आहिनि। कहिड़ो रिकॉर्ड आहे ॿुधायो, कहिड़ो रिकॉर्ड आहे? तव्हां साबित न करे सघंदो? मूंखे ख़बर आहे तव्हां ऐं सुल्तान हिकु आहियो। तव्हां सुल्तान खे सपोर्ट कंदा आहियो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ऐं सुल्तान खां वधीक तव्हांखे ॾींदुसि। मूंसां सिर्फ़ु हथु वधायो दोस्तीअ जो। हिनखे पंहिंजी फ्रस्ट्रेशन कढण ॾे। हिनखे पोइ इहो अहसासु थींदो त असीं केरु आहियूं, छा था चाहियूं असां। हिनखे हिते महिमान करे रखो, हिन जी भरपूर ख़िदमत कयो। हिनखे हिकु सेकंड जे लाइ बि सुम्हणु न ॾिजांइ, हिकु सेकंड जे लाइ बि। हेलो जी मिस्टर मौसन मूंखे सतार जे कयल सभिनी डिसीजन ते स्टे ऑर्डर खपे ऐं प्लीज़ मेक इट पॉसिबल इहो अॼु ई थिए। मूं प्रोसेस करे छॾियो मैडम, अॼु इंशाल्लाह पाण खे स्टे ऑर्डर मिली वेंदो। मां हिन वक़्तु कोर्ट मां निकितो आहियां, अवां मुंहिंजे ऑफिस अची सघो था? मुंहिंजो कोर्ट अचणु ज़रूरी आहे छा? अवां हुजो हा त बहितर हो। मिस्टर मौसन, तव्हां असांजा लीगल एडवाइज़र सां गॾु गॾु एडवोकेट बि आहे, हिन जी समूरी डॉक्यूमेंटेशन अव्हां वटि आहे। मां नथी सम्झां त मुंहिंजो कोर्ट अचणु नेसेसरी आहे। ओके, मां तव्हांखे प्रोसीडिंग खां जल्दी आगाह कयां थो। मूंखे इंतज़ारु रहंदो। अल्लाह हाफ़िज़। पापा सां ॻाल्हि थी? न, अञा न आहे थी। अॼु कॉल कंदो त पोइ ॻाल्हाईंदीसां। छा थियो मम्मा, ईअं छो पिया ॾिसो मूंखे? ॾिसां पई त तूं हाणे वाक़ई वॾी थी वई आहीं। पुट वांगुरु सभु ज़िम्मेदारियूं खयूं आहिनि। मामा, हिकु धीउ हुजण जे नाते मुंहिंजो इहो फ़र्ज़ु थो चए। ऐं ॿी ॻाल्हि त इहो सभु कुझु मां न संभालींदमि त ॿियो केरु संभालींदो? सतार जी ख़बर पई त खेसि पुलिस गिरफ़्तार कयो अथसि। हा, SSP जमाल मूंखे ॿुधायो त उन्हनि राति हुनखे अरेस्ट कयो आहे, पर उनजी गिरफ़्तारी जी ख़बर अञा कंहिंखे न आहे पई। ऐं मूंखे जमाल इहो बि ॿुधायो त हुनखे आज़ादु करण लाइ काफ़ी प्रेशराइज़ पियो करे वञे। तक़रीबन अधु मुल्क जी बिज़नेस कम्यूनिटी उनजे हक़ में आहे। पर मामा, मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे त उहा सॼी बिज़नेस कम्यूनिटी पापा खे छो नथी सपोर्ट करे? तुंहिंजे पीउ खे हिते जी बिज़नेस कम्यूनिटी शायदि एक्सेप्ट नथी करे। शायदि इहो ई सबबु आहे, छो जो हू हिकु मिडिल क्लास आहे ऐं 12 सवास्तो रखंदड़ माण्हू आहे। हू क्लास ई न आहे। शायदि इन जे करे बिज़नेस में खेसि टफ टाइम ॾिनो आहे। हाँ मामा, मां सम्झां थी। हिते जे बिज़नेस लॉबीज़ में पापा जी का एतिरी ख़ासि रिस्पेक्ट न आहे। पर पोइ बि मामा, पापा पंहिंजे बिज़नेस खे काफ़ी माण्हुनि खां वधीक बहितर बीहारियो आहे। पर हिन वक़्तु असांजा पार्टनर्स असांजे ख़िलाफ़ु थी बीठा आहिनि। हुननि खे असां ते को बि ट्रस्ट न आहे। हू पंहिंजा शेयर्स विकिणण जे लाइ राति ॾींहुं हथ पेर हणी रहिया आहिनि। मामा, हिन वक़्तु पापा जो हिते हुजणु काफ़ी ज़रूरी आहे। मूंखे बि सम्झ में नथो अचे त हाणे छा थींदो। तुंहिंजो पप्पा अलाए कहिड़े ख़ौफ़ खां हितां निकिरी वियो आहे। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। मामा, पापा ज़रूर का ग़लती कई आहे।
तॾहिं बि पंहिंजे बिज़नेस फ्रेम खां ॿाहिरि थी वियो आहे। ख़ैर अॼु हू फ़ोन कंदो त हुनखे वापसि अचण जे लाइ मजबूर कंदसि। हुनखे पंहिंजो बिज़नेस बचाइण लाइ वापसि अचिणो ई पवंदो। हा मामा, मां बि पापा सां ॻाल्हाईंदमि ऐं हुनखे क़ाइल कंदमि वापसि अचण जे लाइ। शायदि यासिर हूंदो, मां ॾिसां थी। माइन जो रिसोर्ट कुझु वधीक ई अचणु लॻो अॼुकल्ह। सर जमाल टीम वठी सुल्तान खे गिरफ़्तार करण जे लाइ निकिरी वियो आहे। तव्हांखे इन्फॉर्म करणो हुयो। मूंखे ईअं हूंदियूं उहो टास्क पूरो करण में। हिन वक़्तु हू घणो एक्टिव थी वियो आहे ऐं असांजे नेटवर्क खां ॿाहिरि थी वियो आहे ऐं असांजे कुझु इन्फॉर्मर्स खे बि मारे चुको आहे। जमाल टोपी पाए, टोपी नाहे पाराए जमाल साहब, टोपी नाहे पाराए। तो इहो सुठो नथो करे सुल्तान। इहा हरकत तोखे घणी महांगी पवंदी। ऑप्शन में वेंदे छा? तो पंहिंजे एनकाउंटर ते साइन कराए वरिती आहे सुल्तान। तो पंहिंजो अंत ॾिसी छॾियो आहे। इहो वक़्तु ई ॿुधाईंदो मिस्टर। ऐं झिरकी जो छा कजे? हे अंगूर जा नंढड़ा दाणा आहिनि। आङुर रखबी त फिसी पवंदा। तो पोइ विसाए छॾिजे। न, हिननि खे वठी हलो पंहिंजे अॾे ते, ॾिसंदा हिते छा थींदो। वठी हलेसि, गन वठी निकिरूं। हलो जमाल साहब वठी हल। सतार जे माण्हुनि खां ॿियनि ऑफिसिस जो कब्ज़ो छॾाइणु घुरिजे ऐं हिन मसइले लाइ SSP जमाल सां राब्तो करे था वठूं। ऐं सतार बि हिन वक़्तु गिरफ़्तार थी चुको आहे। मां सम्झां थी त हिन फ़िलहाल सभु कुझु असां जमाल ते छॾियूं था। असां वटि स्टे ऑर्डर बि अची वियो आहे ऐं जमाल बि सतार खे सोगो करे छॾियो आहे। शयूं असांजे हक़ में अची वियूं आहिनि। असांखे तकड़ि न करणु घुरिजे। चाचा जी वापसी जो को प्लान या का ॻाल्हि ॿोल थी आहे? पापा सां को बि कॉन्टेक्ट न थी सघियो आहे। पर यासिर असल इशू इहो न आहे त सतार खां सभु शयूं वापसि थी सघनि। असल इशू इहो आहे त बिज़नेस कम्युनिटी पापा सां गॾु छो कोन आहे। असांजा इन्वेस्टर हाणे पोइते थी विया आहिनि। इहो ॾुखियो मरियलो आहे असांजे लाइ ऐं बिज़नेस में इहो बहितर न आहे। उहो वाक़ई हिकु जनरल इशू आहे ऐं हितां जे मक़ामी माण्हुनि खे हिन दग ते बीहण जे लाइ घणनि ॾुखाइनि खां गुज़रणो पवंदो, छो त हिन दग ते पंहिंजनि जी अक्सरियत कोन्हे। हितां जे मक़ामी माण्हुनि खे हिन पासे अचणु घुरिजे। घटि में घटि 60% लोकल माण्हुनि जो बिज़नेस कम्युनिटी में शामिलु थियणु घुरिजे ऐं दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त असल बिज़नेसमैन असां रहिया आहियूं। असां पंहिंजी तारीख़ ऐं तहज़ीब ॾिसूं त असांजो हुन में वॾो रोल रहियो आहे। हिन वक़्तु 3 खां 5% मक़ामी माण्हू इंटरनेशनल बिज़नेस में पंहिंजी बुनियाद ते बीठा आहिनि ऐं उहो अटे में लूणु बराबरि आहे। मूं बिज़नेस मैनेजमेंट पढ़ी आहे, इन करे मां पंहिंजे पाण खे दुनिया लेवल ते मनाइणु थी चाहियां। तूं पंहिंजे फ्यूचर जे लाइ छा प्लानिंग कई आहे माइन? सच पुछी त मुंहिंजो इहो ई ख़्वाबु आहे त मां पापा जे बिज़नेस खे वर्ल्ड लेवल ताईं खणी वञां। ऐं मां हिन समूरी मंज़िल में किथे हूंदुसि माइन? तूं जिते आहीं उते ई रहंदे। तूं पंहिंजे हिकु थियण जे बारे में छा सोचियो आहे? ऐं मां बि कल्ह उहो ई पुछे पई। मूं त इहो ई चयोमांसि त चाचो वापसि अची वञे, पोइ ॻाल्हि ॿोल कंदासीं। तूं इलाही सुठो आहीं यासिर। तुंहिंजे लाइ मुंहिंजे दिलि में इलाही सुठा अहसास आहिनि। पाण सौट वारे रिश्ते खां वधीक हिकु सुठा दोस्त आहियूं। मूंखे हिन ते मान आहे, पर मां ॿिए के रिश्ते खे अफोर्ड नथी करे सघां। मां तुंहिंजे हिन रस्ते ते तोसां कुलो कुले सां मिलाए हलण थो घुरां। मां पूरी ज़िंदगी तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। यासिर, मूंखे घणो वक़्तु लॻंदो हिन मंज़िल ताईं पहुचण जे लाइ। तूं मुंहिंजो वेट कोन करे सघंदे। माइन मूंखे सिर्फ़ु इहो ई आसरो ॾे त तूं मूंॾे वापसि मोटंदी। उहो मोट करण ई फ़ैसिलो आहे जेको मां अञा ताईं कोन करे सघी आहियां। माहिन तोखे उहो फ़ैसिलो करणो ई पवंदो, मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे इंतिहा वारी मोहबत लाइ। मूंखे अञा वक़्तु घुरिजे यासिर। मां एॾो वॾो फ़ैसिलो एॾो जल्दी नथी करे सघां। दिलनि जे फ़ैसिले में वक़्तु थोरो ई वठिबो आहे। फ़ैसिला त दिलि सां थींदा आहिनि, दिमाग़ सां त बिज़नेस कबो आहे।
सर फिलहाल मूंखे बिज़नेस ते फोकस करणु दिल जूं ॻाल्हियूं बाद में डिस्कस करे वठंदासीं। सुल्तान एॾो पावरफुल थी वियो आहे जो असांजी पूरी फोर्स खे अगवा करे वेठो आहे। सर अवां ताईं इतला पहुची चुको हूंदो सुल्तान सॼी टीम खे यरगुमाल बनाए वेठो आहे। हू जज़ीरे में खणी वियो आहे। फर्दर छा करणो आहे इन बाबति तव्हां खां पुछणो हो। हाई कमान तरफां हुकुम आहे त फिलहाल अगवा वारी न्यूज़ मीडिया ते न अचे जेसिताईं खेनि बाज़ियाब न करायो वञे। सर सुल्तान तरफां मीडिया खे न ॿुधायो वञे, बाक़ी पाण वटां इहा न्यूज़ ॿाहिरि न वेंदी। ओके, असां कमांडोस खे मोकिलियूं था। बस उहा इंफॉर्मेशन मिले त हू कहिड़े हंधि आइलैंड ते रखिया विया आहिनि। हिन में थोरो वक़्तु लॻी सघंदो। सर मूं वटि जेके आख़िरी इतला हुया उहे मूं तव्हां ने ईमेल करे छॾिया आहिनि। ओके, असां हिन इशू खे बहितर अंदाज़ में ॾिसूं था। अवां पंहिंजे इन्फॉर्मर खे इस्तेमालु करियो। असां सां उहे डिटेल शेयर करियो जेके अवां ताईं पहुचनि था। ओके सर, थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। हाँ पुट माइन, मां इहो पियो चवां बाबा कि मां एमएनए साहब सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हो सुभाणे सीएम साहब सां मिली मामलनि खे थोरो हैंडल कराए वठंदो। जी चाचा साईं, असां बि अॼु ऑफिस जी पोज़ीशन सतार जे माण्हुनि खे वठी छॾी आहे ऐं ॿिया सभु मामलात कंट्रोल करे वरिता आहिनि। हा पुट, इहो त ॾाढो सुठो थियो, पर पुट इहो जमाल जी फ़ोन बंदि थी अचे। ख़बर न आहे हिते आहे या आउट ऑफ सिटी आहे या आउट ऑफ पाकिस्तान आहे। हिनखे थोरो ट्रेस कयो त किथे आहे, कुझु ॻाल्हाइणो आहे मूंखे। जी चाचा, मां ॻाल्हायां थी, पोइ तव्हांखे ॿुधायां थी। मूंखे बि ख़बर न आहे किथे आहिनि। हा पुट, बसि हिकिड़ो इशू हो जेको हुन सां मूंखे डिस्कस करिणो हो। पोइ तोखे यादि हूंदो त असांजी हिकिड़ी ज़मीन हुई 2-3 एकड़ जेका असां वठणु चाहियूं पिया। सो मां इहो चाहियां थो त जमाल जी थोरी हेल्प मिली वेंदी त असां उहा ज़मीन ख़रीद करे वठंदासीं। ओके चाचा साईं, मूंखे जीअं ख़बर पए थी मां तव्हांखे ॿुधायां थी। ओके बाबा, ओके। अल्लाह हाफ़िज़। सोरा फोन छो नथो खणे? सोरा प्लीज पिकअप फोन प्लीज। ओहो, फोन छो नथो खणे? सोरा प्लीज फोन खण। मूंखे लॻे थो त व्हाट्सएप करे छॾियांसि। हेलो सोरा, किथे आहीं तूं? असां ॾाढा परेशान आहियूं। हिते हालात बिगड़जी विया आहिनि ऐं माहिन ऐं आऊं ॾाढा परेशान थी विया आहियूं। प्लीज़ कीअं बि करे तूं पंहिंजे मुल्क वापसि अच। असांजा इन्वेस्टर पोयां हटण लॻा आहिनि ऐं हू पंहिंजा सभु शेयर्स विकिणण लॻा आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। ऐं काफ़ी इन्वेस्टर पंहिंजा पैसा वापसि वठण जो तक़ाज़ा करे रहिया आहिनि। माहिन खे डपु आहे त किथे वॾी मुसीबत न खड़ी थी वञे। प्लीज़ तूं जल्द अज़ जल्द असां सां राब्तो कर प्लीज़। माहिन जी फोन। हेलो माहिन पुट, फोन ते त मुंहिंजो राब्तो न थी सघियो, पर मूं व्हाट्सएप ते वॉइस छॾे ॾिना आहिनि। बसि तूं परेशान न थी, अलाह ख़ैर कंदो, तूं घर अची वञ। ओके। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।